भलीका तव्हां सभिनी खे असांजे चैनल ते अचण ते सिंधी चैनल तव्हांजो पंहिंजो चैनल आहे। जेकॾहिं तव्हां नवां आहिनि चैनल ते आया आहियो त सब्सक्राइब ज़रूरु कयो। अॼु असां सिंधी सूरतगती जा जेके अखर आहिनि उन्हनि जा आवाज़ आहिनि उहो तव्हांखे सम्झाइण जी कोशिशि कंदासीं। उन अखरनि जे आवाज़नि जी एप्लीकेशन तव्हांखे प्ले स्टोर ते मिली वेंदी, उहा तव्हां डाउनलोड करे पंहिंजे ॿारनि खे अखर पढ़ाइण सां गॾु उन्हनि जा आवाज़ बि सम्झायो ऐं ॿुधायो। हिन एप्लीकेशन जो रिव्यू ऐं हिन जे बारे में ॼाण तव्हांखे आख़िर में ॾींदासीं। सभ खां पहिरीं हिन वीडियो में तव्हांखे ॾेखारियूं था त आवाज़ अखर कीअं आहिनि ऐं कहिड़ा आहिनि। तव्हांखे जेकॾहिं सही लॻे, मुनासिबु लॻे, बहितर लॻे त इहो ज़रूरु डाउनलोड कजो एप्लीकेशन। पर सभ खां पहिरीं तव्हां हिन खे वीडियो खे मुकमल आख़िर ताईं ॾिसिजो। हिन एप्लीकेशन जे बारे में वधीक मालूमात तव्हांखे हिन वीडियो जे आख़िर में ॾियूं था। अचो त एप्लीकेशन तरफ़ वधूं। सभ खां पहिरीं तव्हां डाउनलोड करे उन खां पोइ हिन ते जीअं क्लिक कंदो त अखर तव्हांजे साम्हूं अची वेंदा। अलफ अखी बे बदक, हिन तीर जी निशान खे तव्हां जीअं ई क्लिक कंदा वेंदो त अखर अॻिते ईंदा वेंदा। बे बुक, बे भित, ते तारो, थे थेलो, टे टोपी, ठे ठूंठे। ऐं उन सां गॾु जेकॾहिं तव्हां हे भर में जेके ॿिया टुॿका मिलाए अखर ठाहियो इहो बि तव्हां करे सघो था। हीअ रबड़ ते क्लिक कंदो उन खां पोइ तव्हां हिते पंहिंजे अंगूठे सां या आङुर सां हीअं बि क्लिक करे सघो था ऐं नुक़्ता बि ॾेई सघो था। त हीअं बि माना ॿार खे तव्हां पंहिंजो मोबाइल ॾींदो त उहे बि हिन जी प्रैक्टिस कंदा त सवले नमूने सम्झी वेंदा। अचो त वधे अॻिते तीर जी निशान सां अलॻि अखर जेके आहिनि 52 उहे पूरा था कयूं। से सवाब, पे पग, जीम जुती, जे इभ, जे झिरकी, ने ॼञ, चे चंड, छे छटी, हाय हजम, हाय खचर, दाल दर, धाल धोबी, दाल ॾेदर, डाल डेल, ढाल ढगो, ज़ाल ज़रो, रे रेल, रे मारी, ज़े ज़ंजीर, सीन सीटी, शीन शींह, साद सूफ़, ज़ाद ज़ईफ़, तोए तोतो, ज़ोए ज़ालिम, आइन ऐनक, ग़ैन ग़ालिजो, फे फ़ानोस, फे फ़ीथो, काफ़ कलम, काफ़ कुतो, खे खट, गाफ़ गॾह, गे ॻऊं, घे घोड़ो, ङे सिंह, लाम लकुण, मीम मस, नून नथ, णूण वण, वा वाढो, हे हाथी, हमदो ख़ाली, ये यको। इहा बि एप्लीकेशन सिंधी ॿोलीअ जे लाइ जेका तव्हांजी ख़िदमत में पेश कई आहे, जेका तव्हांखे बहितर लॻी हुजे, मुनासिबु लॻी हुजे त प्ले स्टोर तां डाउनलोड करे सघो था। ऐं असां वीडियो जी डिस्क्रिप्शन में बि हिन जो लिंक असां ॾेई छॾियो आहे। तव्हां उतां बि क्लिक करे प्ले स्टोर तां डाउनलोड करे सघो था। पंहिंजे ॿारनि खे सवला अखर, शिकिलुनि ऐं आवाज़नि सां सम्झाइण लाइ ही भली एप्लीकेशन आहे, बहितर एप्लीकेशन आहे। तव्हां पंहिंजे मोबाइल में इंस्टॉल करे पंहिंजे ॿारनि खे सम्झायो, पढ़ायो, होशियारु करियो। सिंधी ॿोली अदब जी ख़िदमत लाइ तव्हां उन्हनि खे जेकी बि तव्हां खां पहुची सघे थो सिंधी ॿोलीअ जे लाइ, जेका बि तव्हांजे ॿारनि लाइ थी सघे थी मुमकिन, उहो तव्हां करियो, कोशिशि करियो। कोशिशि कामयाबी जी कुंजी हूंदी आहे। जीअं अॼु जी वीडियो तव्हांखे पसंदि आई हुजे त लाइक करियो, शेयर करियो, ॿियनि ताईं मालूमात पहुचायो ऐं असांजो चैनल सब्सक्राइब ज़रूरु करियो। चङो पार ॿेड़ा।